नाज़रीन, क़ौमी क्रिकेट टीम में मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो सिंधी नौजवान खे शामिल किया वियो आहे। ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ T20 सीरीज़ में दादू वासी ज़ाहिद महमूद भट्टीअ खे शामिल करण ते संदसि घर भातियुनि में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई आहे। उन ई हवाले सां ज़ाहिद भट्टी ऐं संदसि घर भातियुनि आवाज़ TV दादूअ जे रिपोर्टर तारिक रगाजीअ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। अजी दादू शहर जेको आहे उन जे नौजवान रांदीगर क़ौमी क्रिकेट टीम में उनजी सिलेक्शन थी आहे। ज़ाहिद महमूद भट्टी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं उनजो भाउ ख़ालिद महमूद भट्टी, ॿई क्रिकेट जा रांदीगर आहिनि। ज़ाहिद महमूद भट्टी खां पुछंदासीं त हुननि केतिरनि सालनि खां वठी क्रिकेट खेॾी ऐं केतिरो उन्हनि जी लगन आहे क्रिकेट सां। पहिरियों दफ़ो को सिंधी रांदीगर पाकिस्तान जी क्रिकेट टीम में सिलेक्ट थियो आहे, जेका दादू वासी हिते मिठाइयूं खणी पोइ तव्हां ख़ुशी जो इज़हार कयो अथनि। असां सां गॾु हिते मौजूदु आहे ज़ाहिद महमूद। तव्हां केतिरनि सालनि खां महिनत था कयो ऐं बेसिकली तव्हांजो शोबो बॉलिंग आहे, कहिड़ियुनि जेको आहे फर्स्ट क्लास मैचनि में शरीक थियो ऐं हाणे जिन रांदीगरनि सां तव्हां खेॾिया आहियो माज़ी में, उहे कहिड़ा रांदीगर क़ौमी टीम में शामिल आहिनि, केतिरी ख़ुशी थी आहे तव्हां? सभ खां पहिरियां त अलाह जो तमामु घणो शुक्र आहे जो अॼु मुंहिंजी सिलेक्शन ऐं जेको तव्हां गुज़िरियल 10-12 सालनि खां मां क्रिकेट खेॾंदो ईंदो हुउसि ऐं पंहिंजी महिनत कंदो ईंदो हुउसि ऐं अलाह जो शुक्र आहे उनजो अॼु सिलो मिलियो। ऐं क़ाइदे आज़म ट्रॉफ़ी में मां साउथ पंजाब ॾांहुं खेॾियो ऐं उन में परफॉर्म कयो आहे हिन साल बि पोएं साल बि। ऐं जेको लास्ट ईयर मां PSL कोयटा ग्लैडिएटर ॾांहुं खेॾियो आहियां। हिन साल बि PSL में मुंहिंजी सिलेक्शन कोयटा ग्लैडिएटर में ई आहे ऐं अॼु अलाह जो शुक्र आहे पाकिस्तान 20 जे स्क्वाड में मुंहिंजी सिलेक्शन थी। बिल्कुलु महिनत कंदा रहो, अलाह साईं कंहिंजी महिनत जेको आहे रायगान कोन्हे। ज़ाहिद महमूद असां सां गॾु हुया, उन्हनि ॿुधायो त जेको आहे सो महिनत कंदो रहे रांदीगर, पोइ उनजी महिनत कॾहिं बि रायगान न वेंदी आहे। अॼु पाकिस्तान में पहिरियों सिंधी रांदीगर ज़ाहिद महमूद भट्टी, जंहिंजो दादू सां तालुक़ु आहे, उनजे माइटनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनजो भाउ आहे ख़ालिद महमूद भट्टी साहब। ख़ालिद महमूद, कीअं पिया ॾिसो अॼु तव्हांजे भाउ जी सिलेक्शन थी? इहो असांजे लाइ वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असांखे उमेदूं हुयूं काफ़ी, छो जो ज़ाहिद थ्रो आउट हिन ईयर ॾाढो परफॉर्म कयो आहे नेशनल T20 में, पाकिस्तान वनडे कप में ऐं काइज़म ट्रॉफ़ी में, टिनी वर्जन में T20 में, वनडे में ऐं टेस्ट में। काइज़म ट्रॉफ़ी में 4 रोज़ा में परफॉर्मर आहे ऐं आउट क्लास रहियो आहे, टॉप विकेट टेकर्स में रहियो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मेरिट आहे, हर जॻह ते मेरिट आहे। हा, बाक़ी किथे किथे असां वटि परफॉर्मेंस थींदी आहे एॾो त पोइ मसइला थियनि था। परफॉर्म कयो आहे, टीम में आयो आहे, नोमान बि हैदराबाद जो प्लेयर आहे, सिंध जो आहे, त इहो इशू न आहे। बाक़ी हाणे रहियो मसइलो त स्ट्रगल करणी थी पए। सिर्फ़ु 11 प्लेयर खेॾनि था या 16 प्लेयर टीम में अचनि था 22 करोड़ आवाम मां, जे पूरे पाकिस्तान मां, त उन में स्ट्रगल करणी थी पए, महिनत करणी थी पए, कोशिशि करणी थी पए। सो अॼु असांखे ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। दादू शहर जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, दादू सिंध जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जी, तव्हां ज़ाहिद महमूद जे भाउ ख़ालिद महमूद जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त दादू समेत सॼी सिंध जे रांदीगरनि लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जेको महिनत करे थो, जंहिंमें नेचुरल टैलेंट हुजे थो, उहो क़ौमी टीम ताईं रसे थो। हाणे ज़ाहिद महमूद भट्टी साउथ अफ्रीका ख़िलाफ़ T20 स्क्वाड जो हिसो थी वियो आहे, 16 रांदीगरनि में शामिल आहे। हाणे दादू वासियुनि जूं नज़रूं आहिनि त उहो 11 रांदीगरनि में शामिलु थिए ऐं T20 में परफॉर्म करे ऐं दादू समेत सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करे, त जीअं असांजा ईंदड़ नसुल जेके आहिनि उहे क्रिकेट जी रांदि सां चाह सां मोहबत कनि ऐं पंहिंजे टैलेंट खे क़ौमी सतह ताईं मंगराइनि। तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़, दादू।